नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में बि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि जे चालीहे जे मौक़े ते ज़ुलजना अलम पाकनि सां गॾु अरबैन क़ाफ़िलो दरगाह नज़र मोहम्मद शाह दूल्हा खां हज़ारनि जी तइदाद में मोमिन मर्दनि ऐं औरतुनि पारां बरामद कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदो ॻोठ हुसैन खां लिगारी पहुतो, जिते इख़्तिताम पज़ीर थियो। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।